नाज़रीन नवाज़ ख़बर शेयर कंदा हलूं। ठट्टो मां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ाहिद अहमद जोखियो। यूनियन काउंसिल गुलमंड जे चेयरमैन गुलाम नबी ख़ासकेली अवामी प्रेस क्लब मकली ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु माण्हुनि गुलाम नबी जाखरो, गुलाम कादिर जाखरो ऐं गुलाम रसूल जाखरो पारां संदसि साख खे ख़राब करण लाइ मथसि कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, जिन में का सदाकत कोन्हे। हिन चयो त मज़कूरा शख़्स मूं ते संदन ज़मीन ते कब्ज़े जा जेके कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि उन बाबति आउं वाज़े तरदीक़ कंदो हलां त मुंहिंजो संदन ज़मीन सां या कब्ज़े सां को वास्तो नाहे। हिन चयो त मज़कूरा माण्हू मुख़ालिफ़नि जी चुर्च ते मुंहिंजी साख ख़राब करणु था चाहिनि, जंहिं लाइ आउं FIA साइबर क्राइम में कंप्लेन करे रहियो आहियां त ॿिए पासे सेशन कोर्ट ठट्टो में डैमेज जो सूट पिणु दाख़िल करे रहियो आहियां। हिन चयो त मुंहिंजो ख़ासि केलनि जा या जखरनि मां कंहिं बि धुर जी ज़मीन सां को वास्तो नाहे। इन करे मुंहिंजी साख में ऐं किरदार खे जेको बि छियो रसाईंदो आउं उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो हक़ महफ़ूज़ रखां थो।